أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم لتنذر قوما ما أنذر آباؤهم فهم غافلون لقد حق القول على أكثرهم فهم لا يؤمنون. یہ سورہ یاسین ہے ہجرت کا پہری نازل تھی، یعنی مکی صورت ہے. ہن میں 83 آیتوں ہیں 5 رکوع ہیں. ہن جا فضائل ہیں کئی سارا. ہن سورہ یاسین کے قرآن جو دل چاہے ویو ہے، تو یہ قرآن پاک جو دل ہے. معقل بن یسار رضی اللہ تعالیٰ عنہ ایک صحابی ہے، انہیں کا روایت ہے تو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ان سورت کے قرآن جو دل فرماયો. ॿिया बि केतिरा ई फ़ज़ाइल हिन जा आहिनि जेको माण्हू सुबुह जो इब्तिदाई हिस्से में माना सिज उभरण खां पहिरीं जेको सुबुह सादिक खां वठी सिज उभरण खां पहिरीं ताईं जेको हिन जी तिलावत कंदो उन जे बारे में आयो आहे त उन जा सभु कम अल्लाह रब्बुल आलमीन पूरा फ़रमाईंदो. ऐं अहिड़े तरीक़े सां अचे थो त पंहिंजे मुर्दनि ते सूरह यासीन पढ़ो. मुर्दनि जो मतिलबु इहो आहे त जेॾीमहिल कंहिं माण्हूअ जे बारे में ख़बर पए त भई हाणे हिन जो आख़िरी वक़्तु आहे ऐं सकरात जेका आहे उहा शुरू आहे, त पोइ उन वटि वेही करे सूरह यासीन जी तिलावत करण सां हुन जे रूह परवाज़ थियण में आसानी थिए थी ऐं उहा जेका तकलीफ़ आहे उनखे महसूसु थींदी, उन में आसानी ऐं तख़फ़ीफ़ थींदी. ॿिया बि केतिरा फ़ज़ाइल आहिनि हिन सूरह यासीन जा. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. शुरू अल्लाह जे नाले सां जेको सभिनी ते महिरबान निहायत रहम वारो आहे. यासीन. ही यासीन जो लफ़्ज़ जेको आहे हुरूफ़ मुक़त्ताआत मां आहे, माना इन जी माना अल्लाह पाक का सवा ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवा ॿियो केरु कोन थो ॼाणे. इहो ईअं सम्झो त जहिड़ो यानी अल्लाह पाक ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में हिकिड़ो राज़ आहे. वल क़ुरआनिल हकीम. कसम आहे हिकमत वारे क़ुरान जो. हिकमत जो लफ़्ज़ मज़बूती जे माना में बि अचे थो, मज़बूत, ऐं हिकमत वारी तालीमात त पुख़्ता मज़ामीन मज़मून जेके हिन जा आहिनि उहे ॾाढा मज़बूत आहिनि, पुख़्ता आहिनि ऐं हिकमत भरियल आहे. हिन में हिकमत आहे, दानाई आहे. अल्लाह ताला क़ुरान हिकमत वारे क़ुरान जो कसम खणी फ़रमायो इन्नक लमिनल मुरसलीन. बेशक अवां यानी ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां अलबत्ता मोकिलियलनि मां आहियो, माना रसूलनि मां आहियो जिन खे अल्लाह पाक रिसालत ॾेई करे मोकिलियो आहे. आला सिरातिम मुस्तक़ीम. सिधी राह ते आहियो. यानी छा मतिलबु त तव्हांखे अल्लाह रब्बुल ही जेके काफ़िर चवनि था लस्त मुरसला, काफ़िरनि जो कौल अल्लाह पाक क़ुरान पाक में ॿिए हंधि ज़िक्र कयो त लस्त मुरसला, तव्हां जेको आहे नऊज़ बिल्लाह मोकिलियल कोन आहियो, माना अल्लाह पाक तव्हांखे रिसालत कान ॾिनी आहे. त अल्लाह ही काफ़िर त चवनि था त तव्हां रसूल कोन आहियो, पर जंहिं मोकिलियो आहे उहो पाण तस्दीक करे कसम खणी चए पियो त बेशक तव्हां वॾनि ताक़ीदुनि सां अल्लाह ताला फ़रमाए पियो त तव्हां मोकिलियल आहियो. ज़ाहिर जंहिं मोकिलियो आहे उहो जॾहिं जेको आहे सो कसम खणी एतिरी ताक़ीद सां चवे पियो त मूं तव्हां मोकिलियलनि मां आहियो, त ॿियनि जे इनकार करण सां छा थो थिए. ॿियो अल्लाह ताला फ़रमाए पियो आला सिरातिम मुस्तक़ीम. तव्हां सिधी राह ते आहियो. सिधी राह ते जो मतिलबु इहो आहे त जेको माण्हू तव्हांजी पैरवी कंदो उहो बि वञी मंज़िल मक़सूद ते पहुचंदो, छो त तव्हां उन राह ते आहियो
जेका अल्लाह पाक जी रज़ा वारी राह आहे ऐं जन्नत जी जो रस्तो आहे। जेको तव्हांजे रस्ते ते हलंदो, तव्हांजो चयो मञींदो, उहो बि जन्नत ताईं पहुची वेंदो, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चयो मञणो। तंज़ील अज़ीज़ रहीम, इहो लाथल आहे ज़बरदस्त ऐं रहम करण वारे जो। इहो क़ुरान जेको आहे, हीउ क़ुरान हकीम जेको आहे उहो नाज़िल शुदा आहे कंहिं ज़ात जे तरफ़ां, उन ज़ात पाक जे तरफ़ां जेको ज़बरदस्त आहे, माना जेको हर क़िस्म जी क़ुवत जो मालिक आहे, जेको वणे सो करे। ऐं अर रहीम, तमामु वॾो महिरबान आहे। हुन बंदनि खे ईअं छिड़वा कोन छॾे ॾिनो जो बंदनि खे पैदा करे अल्लाह ताला उन्हनि खे राह ई न ॾेखारे त कहिड़ी राह सां रब पाक राज़ी थिए थो ऐं कहिड़ी राह सां, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां रब पाक नाराज़ थिए थो, त उन खां बची करे ऐं अल्लाह जे रज़ा वारा आमाल इख़्तियार करे अल्लाह जी रज़ा खे हासिलु करे कामयाबु थियनि दुनिया में आख़िरत में। ईअं कोन्हे, अल्लाह पंहिंजे बंदनि ते वॾो महिरबान आहे जो अल्लाह ताला जेको आहे सो हीउ किताबु नाज़िल फ़रमायो। ऐं छाजे लाइ अल्लाह ताला ई नाज़िल फ़रमायो आहे, छाजे लाइ अल्लाह ताला तव्हांखे रसूलनि मां मोकिलियो आहे? लितुंज़िर क़ौमम मा उंज़िर आबाउहुम फ़हुम गाफ़िलून, त जीअं तव्हां अहिड़ियुनि माण्हुनि खे ख़बरदार करियो जो उन्हनि जा अब्बा ॾाॾा जेके आहिनि उन्हनि खे न ख़बरदार कयो वियो आहे। फ़हुम गाफ़िलून, इन करे उहे गाफ़िल आहिनि, बेख़बर आहिनि। यानी क़ुरान पाक जे मोकिलण जो मक़सूद छा आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल बनाए करे मोकिलण जो मक़सूद छा आहे? अल्लाह ताला फ़रमाए पियो त अहिड़ी क़ौम, यानी जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान जा पहिरियां मुख़ातब हुआ, यानी कुफ़ारे कुरैश मक्का, उन्हनि खे तव्हां ख़बरदार करियो। ऐं इहा उहा क़ौम आहे जिन जे आबा अजदाद खे, जिन खे अबनि ॾाॾनि खे हींअर जेको वेझड़ाईअ में कंहिं रसूल उन्हनि वटि कोन आयो आहे। अगरचे हिननि वटि रसूलनि जूं तालीमात अदल बदिलजी पहुतियूं हुयूं, तौहीद जे बारे में हिननि ताईं ॻाल्हियूं पहुतियूं हुयूं, पर उहे जेके बदिलजी ॻाल्हियूं पहुतियूं उन में एतिरी क़ुवत कान हुई जेको अल्लाह पाक बराए रास्त हिकिड़ो रसूल मोकिले ऐं उहो रसूल अची अल्लाह पाक जे तरफ़ां पैगाम उन्हनि खे ॾिए। इहा हिकिड़ी ज़बरदस्त शइ हुई। फ़हुम गाफ़िलून, इन करे हिननि वटि जेको को डिॼारण वारो कोन आयो, हिननि खे आबाओ अजदाद खे, हिन जे अबनि ॾाॾनि खे कंहिं अची ख़बरदार कोन कयो, उन करे हीअ ग़फ़लत में पिया, हिननि खे ख़बर ई कान्हे। त हीअ हिननि जे मथां वॾी अल्लाह पाक जी नवाज़िश आहे, वॾी अल्लाह पाक जी नवाज़िश आहे जो अल्लाह पाक क़ुरान मोकिलियो ऐं अल्लाह पाक तव्हांजी हस्तीअ खे तव्हांखे रसूल बनाए करे हिननि में मोकिलियो, पर हिननि खे क़दुरु हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ, सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहु अकबर। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौल व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंता नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।